ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूं साम्हूं पिरियनि भोराई में भाल कया। सामीन अस्सलाम वालेकुम। अॼु असां सिंध जो ख़ूबसूरत शाइर, रुगो शाइर कोन्हे पर हुन मौसीक़ी में बि तवाज़माई कई आहे। सुरीलो आहे, दर्द रखंदड़ माण्हू आहे ऐं उनजी महिरबानी आहे त अॼु असां वटि महिमान थियो आहे भाउ नज़ीर अबड़ो। नज़ीर अबड़ो मोहम्मद रमज़ान अबड़ो जे घर में 1968 में पैदा थियो। इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ में हासिलु कई। पुलिस खाते में 1994 में नौकरी मिलसि ऐं नौकरी करणु लॻो। सिंधी में सिराइकी ऐं उर्दू में शाइरी कई अथसि। सिंध जे भलोड़ फ़नकारनि संदसि शाइरी ॻाई आहे ऐं शाइरी जो रंग इश्क़ जो रंग आहे, जंहिंमें ज़िक्र अहल बैत घणो तणो हिन जी सुञाणप बणियो आहे। ऐं ईअं खणी चइजे त हिन जी ज़िंदगी ऐं हिन जी शाइरी में अक्सरियत जेका आहे उहा ज़िक्र अहल बैत जी आहे। ऐं आउं चाहींदुसि त घणो वक़्तु न वठूं ऐं नज़ीर सां सलाम दुआ करियूं था। नज़ीर साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। भली करे आयो सोना साईं, लख भलायूं, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, महिरबानी। शाइरी जे बारे में पुछंदासीं त पाण शाइरी कॾहिं खां शुरू पिया कयूं? साईं, शाइरी असां 1988 खां इब्तिदा कई ऐं कैसेट जी दुनिया में असां 1990 में आयासीं। इतफ़ाक़न उहा असांजी कैसेट जी जेका इब्तिदा शाइरी जी थी हुई उहा बि शहीद मोहतरमा जे वर्क जे दौरान थी। जेके मुंहिंजा गाना आया उहे भुट्टे साहब ऐं शहीद मोहतरमा जे शान में आया। शाइरी वसी मैदान आहे। शाइरी जे अक्सर जेके सिन्फ़ूं आहिनि उन्हनि सिन्फ़ुनि कहिड़नि ते तवाज़माई कई आहे? साईं, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में त छो त हीउ हिकिड़ो वॾो वसी चैप्टर आहे, हिनखे त कोई पार कोन करे सघियो आहे। पर जेके सिंध में सन्फ़ूं हलनि थियूं, मसलन काफ़ी आहे, कलाम आहे, गज़ल आहे ऐं कसीदो आहे ऐं जे वरी वञूं था सुगड़ाइप जे पासे त पोइ डोर आहे, गुजारत आहे ऐं गुलदस्तो आहे। इन्हनि ते तबो आज़माई कई आहे। शाइरी सां गॾोगॾु अमी सुघड़ बि आयो। पहिरीं सुघड़ आयो या पहिरीं शाइर आयो? न साईं, असां पहिरीं शाइर आहियूं। माशाअल्लाह। शाइरी में कसीदे लिखण लाइ तव्हां ख़ूब कोशिशि कई आहे ऐं ख़ूबसूरत कसीदो बि लिखियो आहे। इन जो छा राज़ आहे? इहो साईं राज़ आहे, असांखे पंहिंजे बाबे खां मिलियो। छो त बाबा साईं जॾहिं बि विहंदा हुआ, हिकिड़ो अहिड़ो विर्त कंदा जेको मोहम्मद वाले मोहम्मद जो विर्त हूंदो, पोइ उतां खां असांखे इहो मालिकनि अता कयो जेको असांजे वजूद में को शोलो थी उभरियो ऐं असां हिन खां परे न थी रहियासीं। कचेरी सां गॾोगॾु नज़ीर साईं तव्हां मौसीक़ी सां बि तालुक़ु आहे, मौसीक़ी जा ॼाणू बि आहियो, मौसीक़ी खे सम्झो बि था। ऐं चवां थो त कुझु कसीदे जा ॿ टे बंद थी वञनि ऐं तरन्नुम में थी वञनि। बिस्मिल्लाह। जंहिं क़बूले जगत आ सरदारी हुसैन जी, जंहिं क़बूले जगत आ सरदारी हुसैन जी, जंहिं क़बूली जगत आ सरदारी हुसैन जी, उनखे मिलंदी जन्नत ला राहदारी हुसैन जी, जंहिं क़बूली जगत आ सरदारी हुसैन जी, छॾे यज़ीदी फ़ौज खे हुर हुसैनी ग़ुलाम थियो, हुर हुसैनी ग़ुलाम थियो, वही बदिलजी हुर जी क़िस्मत, हुर अलैहि सलाम थियो, हुर अलैहि सलाम थियो, हुर करे बैअत कई ताबेदारी हुसैन जी, हुर खे वई आहे मिली पहरेदारी हुसैन जी, जंहिं क़बूली जगत आ सरदारी हुसैन जी।
नज़ीर साईं, शाइरी जेका अवां करियो पिया, यकीन के शाइर खे ॿुधी ऐं कंहिंखां महज़ूज़ थिया हूंदा ऐं अवां सोचियो हूंदो त हीउ शाइर सुठो आहे, मूंखे बि अहिड़ी शाइरी करणु घुरिजे। कंहिंखां मुतासिर थी शाइरी कई? साईं, असां हक़ीक़त इहा आहे त हिकिड़ो कुदरती अता थी असांखे। उन खां पोइ असां पंहिंजे उस्ताद फ़क़ीर मोहम्मद अमीन सनासी खां वॾा मुतासिर थियासीं ऐं शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भुटाई रहमतुल्लाह अलैह खे ॿुधोसीं, पढ़ियोसीं। उन खां बेहद मुतासिर थियासीं। पोइ आहिस्ता आहिस्ता तव्हां जहिड़ा दोस्त मौसन मिलंदा विया, जिन असांजी इस्लाह कई, उस्तादनि इस्लाह कई ऐं हिन मैदान में अची वियासीं। अमीन सनासी त मुंहिंजे ख़्याल में सुघड़ आहे ऐं सुठो सुघड़ आहे। पंहिंजो असांजे जेके सिंध जा फ़नकार आहिनि, जिन अवां जी शाइरी ॻाई आहे, कंहिं घणी शाइरी ॻाई आहे ऐं सुठी तव्हांजी शाइरी कंहिं ॻाई आहे? साईं, अगरि जे सुठनि फ़नकारनि में ॻणियो वेंदो त पोइ माशाल्लाह असांजी शाइरीअ खे तक़रीबन यकतारे पुटनि सुठो ॻायो आहे, घण में घणो। उन खां बाद में अदा शमन मीर अली मूंखे ॻायो आहे, मारवल मुल्क जेका हिन वक़्तु आहे छोकिरी, उन मूंखे ॻायो आहे। अलाह तव्हांखे नेकी ॾे। तव्हां पाण जेके हिन वक़्तु मुंहिंजो इंटरव्यू कयो था, तव्हां मूंखे ॻायो आहे। ख़ान साहब फोटे खान मरूम मूंखे ॻायो आहे। उन खां बाद में जे लॻभॻि 60 जे फ़नकारनि मूंखे ॻायो आहे, नंढनि वॾनि। माशाअल्लाह। शाइरी को अहिड़ो ख़्याल जेको तहत लफ़्ज़ असांखे ॿुधायो, शाइरी का सुठी तव्हांजी जेका तव्हां सम्झो त मयार आहे, जंहिंमें वज़न ॿाहिरि बि हुजे ऐं पंहिंजो ख़्याल जे एतबार खां बि थोरो मथां ई हुजे। बिस्मिल्लाह। छाजे लाइ दिलि ॾुखाई थियो, छा मिले थो सताई पियो, छाजे लाइ दिलि ॾुखाई पियो। चओ खणी त वरी न अचूं, चओ खणी त वरी न अचूं, बाक़ी मुंहुं छो गुंजाई पियो, छाजे लाइ दिलि ॾुखाई पियो। छा मिले थो सताई पियो, दर्द दिलि जा घटाई त न, रहंदो वेतर वधाई पियो। दर्द दिलि जा घटाई त न, रहंदो वेतर वधाई पियो। जान कंहिंखे ख़बर हुई नज़ीर, साबियनि खे ॿुधाई पियो। छाजे लाइ दिलि ॾुखाई पियो, छा मिले थो सताई पियो। अंदाज़नि घणनि ॿोलियुनि में शाइरी कई आहे? साईं, 4 ॿोलियुनि में त कई आहे, छो त सिंध जी सराइकी अलॻि आहे, पंजाब जी सराइकी अलॻि आहे। मूं पंजाबी सराइकी में बि कई आहे, सिंधी सराइकी में बि कई आहे, पंहिंजी सिंधी में बि कई आहे, उर्दू में बि कई आहे। इहो सिर्फ़ु असांजे सिंध जे शाइरनि खे शर्फ़ हासिलु अथव। सिंध जे शाइर खां हटी करे ॿियनि ॿोलियुनि जे शाइरनि मुंहिंजे ख़्याल में सिंधी खे घटि टच कयो हूंदो। सिराइकी को अहिड़ो तख़यलु हुजे जेको तव्हां ॿुधायो असांखे? सिराइकी यारी तोड़ निभाणी, यारी तोड़ निभाणी, जेको काफ़ी साल हली चुको आहे कशिश ते, मारवल जे आवाज़ में। इहा सराइकी आहे पंजाब जी। यारी तोड़ निभाणी, जिंद आणी ते जाणी, यारी तोड़ निभाणी। बिन मोहब्बत दे ज़िंदगी जी में, बिन मोहब्बत दे ज़िंदगी जी में, अख़बार पुराणी है, जिंद आणी ते जाणी है, यारी तोड़ निभाणी है। इहा मुंहिंजी सराइकी में शाइरी आहे। उन खां पोइ सिंधीअ में जेका सिंधी सराइकी आहे, उन में हाणे हिकिड़ो तख़यलु मुंहिंजो आहे त ॾाढा पका ऐं रूह दा मेॾा मिठा एहसास कोन्हे। इथां वॾा मैं रोंदा, इथां वॾा मैं रोंदा, क्यों नहीं आई आउंदा, मैं ते क्यास कोन्हे आई। ॾाढा पका ऐं रूह दा मेॾा मिठा एहसास कोन्हे। नज़ीर साईं, ज़िंदगी में खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके लिखिजी सघियूं आहिनि ऐं कोन बि लिखिजी सघियूं आहिनि। तव्हां कॾहिं कॾहिं सोचींदा हूंदव त हिन शइ ते लिखिजे, पर बेसाक तव्हां कोन लिखी सघिया हूंदव। अलाए छो इंसानु कॾहिं कोन लिखी सघंदो आहे। अहिड़ी का शइ आहे जंहिं ते तव्हां सोचो हुजे त लिखिजे, न लिखी हुजे? साईं बिल्कुलु। अॼु बि मूंखे यादि आहे, मां हुनजो हिकिड़ो अंतरो लिखी सघियो आहे। मूं हज़ार कोशिशूं कयूं आहिनि, मूंखां अॻिते नथी वधे, जंहिंखे पाण तजनीस हरफ़ी बि चऊं था ऐं सुगड़ाइप जी सनफ़ में हुनखे कड़ो मंझि करे बि चइबो आहे। असां शाइरी जे ज़बान में हुनखे तजनीस हरफ़ी चवंदा आहियूं। उहा आहे त मस्त मस्तीअ में मची मस्त थी मस्त थी।
मस्त मस्तीअ में मची मस्त थी मस्त पिया सुस्त सुस्तीअ में सची सुस्त थी सुस्त पिया। इन जो अंतरो आहे त चुस्त चुस्तीअ जी चुकी चोखी जिन चुरकी चखी। चुस्त चुस्तीअ जी चुकी चोखी जिन चुरकी चोखी जिन चुरकी चखी। चुस्त चुस्तीअ मां चिसी चुस्त थी चुस्त पिया। मस्त मस्तीअ में मची मस्त थी मस्त पिया सुस्त सुस्तीअ में सची सुस्त थी सुस्त पिया। इहो मूंखे अॼु ताईं बि अरमान आहे तव्हां हिनखे क्लियर न करे सघियो कंप्लीट न करे सघियो छो त इहा अता आहे अलाह जी। ज़िंदगीअ जो को अणविसरंदड़ वाक़ियो जेको हुजे तव्हांजी ज़िंदगी में जेको तव्हां कॾहिं न विसारे सघिया हुजो? मुंहिंजी ज़िंदगीअ जो विछड़ जेको वाक़ियो आहे न विसरण वारो उहो मुंहिंजो जीवन साथी आहे जेको मूंखां ज़िंदगी भर न विसरंदो। उहो मुंहिंजो विछड़ी वियो मूंखां ऐं उनजो विछोड़ो मां नथो विसारे सघां। शादियूं घणियूं कयूं? हिकु ई साईं। औलाद माशाल्लाह मूंखे 4 न्याणियूं 3 पुट आहिनि। उहे सम्झो था त तव्हां जॾहिं मसनद ते वेंदा ऐं तव्हांजे तख़्त ते वेंदा शाइरी कंदा ऐं फ़क़ीराणे रंग में ईंदा? हिक में उमेद आहे बाक़ी ॿिनि जो चैप्टर अलॻि आहे। न उमेद तव्हांजी हयाती में आहे तव्हांजे वञण खां पोइ? मुंहिंजे हयातीअ में बि आहे वञण खां पोइ बि आहे। बहरहाल ॾाढो ख़ूबसूरत मुलाक़ात पंहिंजी थी ऐं अव्हांजी महिरबानी वॾा वॾा मुंहिंजा जो असां वटि कही आहियो तव्हां। साईं तव्हां बि लाइक़ इज़त आहियो यकीननि तव्हां असांखे इज़त ॾिनी तव्हांजा बि वॾा वॾा असांखे। सामीन अॼु न पाण गॾु हुआसीं साईं नज़ीर अबड़े सां जंहिंजी कचेरी तव्हांखे ॿुधाईसीं शाइरी ॿुधाईसीं ज़िंदगी जा वाक़िया बि खोड़ सारा ॿुधायासीं ऐं अव्हां खां मोकिलाइजे थो वरी ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿी जाइ ते कंहिं ॿिए सुठे दोस्त सां गॾिबासीं। अल्लाह भाई।